मदाहे मुस्तफा। अस्सलाम वालेकुम। मदाहे मुस्तफ़ा में आऊँ तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम ऐं अवांजो मेज़बान इरशाद जागीरानी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी मीडिया जो सभ खां वॾो नातिया मुक़ाबिलो ऐं प्रोग्राम आहे मदाहे मुस्तफ़ा ऐं असीं अवांजी ख़िदमत में वरी हाज़िर थी विया आहियूं। गुज़िरियल प्रोग्राम जेको फौज़िया पाण कयोसीं हैदराबाद में ऐं उते तव्हां ॾिठो पए त केतिरा मदाहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आशिक़ाने रसूल तव्हांखे मिलिया। ऐं उन वक़्तु जॾहिं असां पहिरियों उते पहुतासीं त असांखे इहा ॻाल्हि ज़हन में न हुई त एतिरा माण्हू ईंदा ऐं तमामु घणा माण्हू उते पहुता ऐं तव्हां ॾिठो पए त तमामु घणो टफ मुक़ाबिलो हुयो। ऐं उन्हनि में जेकी बि नातख़्वानी कनि पिया छा त उन्हनि जा आवाज़ हुया फौज़िया, तव्हां पाण ॾिठो पए हिक खां हिकु आवाज़ हो, हिक खां हिकु आवाज़ आहे। सॼी सिंध केॾी न आवाज़नि सां मालामाल आहे। आवाज़ सां गॾु मोहब्बत हुई, इश्क हुयो, मोहब्बत हुई, इश्क हुयो, काफ़ी हुई। बिल्कुलु तोड़े जो गर्मीअ जी मुंद आहे। पोइ बि असांजा जेकी दोस्त आहिनि जेकी सना ख़्वानी कनि था मिठी मुड़सल जी मोहबत में जेकी गिरफ़्तार आहिनि ऐं उनजी मोहबत में गिरफ़्तार थियणु घुरिजे। असां पंहिंजे प्रोग्राम जो नालो ई अहिड़ो रखियो आहे मदाहे मुस्तफ़ा, छो त आउं ॾिसंदो आहियां माण्हू स्टार्स जा मदाह थींदा आहिनि, अदाकारनि जा मदाह थींदा आहिनि ऐं ईअं खणी चऊं त सिंगर्स जा मदाह थींदा आहिनि, पर ही जेका मदाह ख़्वानी आहे न उनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि जेको अल्लाह पाक ख़ुदि बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिन ज़िक्र सां फौज़िया पाण खे जेका तस्कीन मिले थी न, जेका रूह खे राहत मिले थी, जेको क़ल्ब खे करार मिले थो, जेको ज़हनी सुकून मिले थो, उनजो को नेमुल बदली न आहे। तव्हांजो नालो छा आहे साईं? असांजो नालो साईं ज़वार हाकिम अली ख़ासकेली। माशाल्लाह ज़वार हाकिम अली ख़ासकेली साहिब, तव्हांखे यकीनन सॼी सिंध प्यार तव्हां सां कंदी हूंदी, मिट माइट तव्हांखे चाहींदा हूंदा ऐं मूंखे अंदाज़ो थिए थो त तव्हांजो आवाज़ बि ॾाढो मिठो हूंदो। सो जज तव्हांजे बारे में कहिड़ी राय ॾियनि था, थोरी देरि में इहा परूड़ पइजी वेंदी। तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहियो। अमड़ तुंहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। अमड़ तुंहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। जज़ाकल्लाह मुंहिंजा सोना, तमामु सुहिणी सना कई तव्हां मिठड़े मदनी जी ऐं अल्लाह साईं तव्हांखे हिमत ॾे, ईअं ई इश्क़ रसूल तव्हांजे दिलि में पलबो रहे। थैंक यू सो मच बाबा। मदाहे मुस्तफ़ा में तव्हां आयो, तव्हां वञी सघो था, पंहिंजी तव्हां नात पेश कई, तव्हांजी हाज़िरी अरबी रसूल पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। तव्हांजो नालो? हाकिम अली विरोई। ऐं काथूं का आया? शहर बुछेरी मां। मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे। मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे। जज़ाकल्लाह बाबा, तव्हां वञी सघो था, महिरबानी अल्लाह साईं तव्हांखे अजर ॾे। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। साईं असांजो हाजी रहमतुल्लाह ज़रदारी दौड़ खां लॻ असगराबाद खां आया आहियूं। माशाल्लाह असां तव्हांजी कामयाबी जी दुआ कयूं था। मोमिन अॼु मजलिस हिन में ॾोहनि जी काट थी। लख कुर्ब अवां आया हो मदहे मुस्तफ़ा में, हाज़िरी मौला क़बूल फरमाईंदो। अवांजा लख कुर्ब, अवां पंहिंजी सीट ते वियो। हाणे ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? असांजो नालो अमजद अली। ऐं तव्हां काथूं का आया आहियो? असां काज़िम खां। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे, दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। हरम नबविया में निमाज़ूं, हरम नबविया में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे। साईं दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। माशाअल्लाह माशाअल्लाह, पढ़ाई भी कर, कोशिश कर, नात ख़्वानी भी कर पुत्र। तव्हांजो नालो छा आहे? हाफ़िज़ अब्दुल क़यूम बोज़दार।
ऐं काथों का आया हो? डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद काज़ीवन काते पंहिंजो ॻोठ आहे नेशनल हाईवे ते ॻोठ दरिया खान भोजदार। छा ॿुधाई नात ॿुधाईंदो? जी बिल्कुलु नात ॿुधाईंदासीं। ॿुधाए बिस्मिल्लाह रहमान रहीम। जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफ़ हुज़ूर थींदो। असां में आहिनि गुनाह के खुदा का माफ़ी वठी सो ॾींदो। सुभान अल्लाह। नालो बाबा साईं तव्हांजो छा ॿुधायो? अब्दुल कयूम भोजदार। अब्दुल कयूम साईं तव्हां थोड़ी देर वेट कंदा, तव्हांखे ॿिए राउंड में वरी ॿीहर ॿुधंदासीं। साईं छा नालो? दोस्त लीमर। दोस्त लीमर। दोस्त लीमर किथां आहे? 60 मील खां साईं। 60 मील खां। ऐं केतिरो सफ़र तय करे आयो? 60 मील 70 मील? तकरीबन 30-40 किलोमीटर। 60 मील मां 30-40 किलोमीटर तां पंधु करे आयो। माशाल्लाह छा था फील कयो, छा था महसूस कयो? खटींदो साईं उम्मीद आहे। ईअं केरु करे अॼु कंहिं सां वफ़ा, ईअं केरु करे अॼु कंहिं सां वफ़ा, बदकारनि सां जीअं कई मुस्तफ़ा, ईअं केरु करे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इंतजार कर ॿिए राउंड जो। ठीक है, महिरबानी। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद आजिद। अच्छा मोहम्मद आजिद, ही ॿुधायो काथों आया हो? साईं ज़िला नौशहर फिरोज शहर ठारू शहर। ऐं तयारी कीअं थी थी आहे? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। ऐं छा उम्मीद आहे? उम्मीद है तो इंशाल्लाह ये मदह मुस्तफ़ा प्रोग्राम है ऐं इंशाल्लाह जज साहब जाओ जज साहब कंदा जेके भी संजो आहे ॾिसंदा। कस खिली खाइण वारा ओ मुंहिंजा मदीने जा साईं, केते कख न सहण वारा ओ मुंहिंजा मदीने जा साईं, मदीने जा साईं मुंहिंजा मदीने जा साईं, केते कख न सहण वारा ओ मुंहिंजा मदीने। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। बाबा नात ख़्वानी सिखो भी पिया कना, ईअं बस इश्क़ रसूल में पढ़ो पिया? इश्क़ रसूल में सिखो पिया। सिखो आयो कंहिंखां? जी साईं। कंहिंखां सिखो था? उस्ताद है पंहिंजे ॻोठ में। चलो माशाल्लाह। पुट टाइम ॾे थोरो, छो जो ही आकाए दो जहां आहे। इन्हनि जी तारीफ़ इन्हनि जी सना जेतिरे सुहिणे अंदाज़ में कंदासीं ओतिरो ई अजर मिलंदो। तव्हां वञी सघो था पुट, महिरबानी। छा नालो आहे साईं? मोहम्मद रमीज़। मोहम्मद रमीज़। मोहम्मद रमीज़ तैयारी करे आयो? अल्हम्दुलिल्लाह अच्छी तैयारी करके आए। अच्छी तैयारी करके आए, मतलब जज्बा है कि जीतना है। सब पढ़ो सल्ले अला सय्यदिना, आयो मुझो सोहणो नबी, आयो मुझो सोहणो नबी, आयो मुझो मिठड़ो नबी, सब पढ़ो सल्ले अला। आप बहुत अच्छा पढ़ रहे हो बेटा। आप घबराहट से या किसी भी वजह से ये मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में, इस प्रोग्राम से आप आउट हो चुके हैं, लेकिन क्योंकि आपकी जो अंदाज़ है पढ़ने का वो बहुत अच्छा है, आप मेहनत करें। जाते हुए बेटा अपना नंबर देते जाए हमारे नुमाइंदे को, मैं आपसे खुद ज़रूर रब्ता करूँगा। इस प्रोग्राम से आप जा सकते हो। हाँ जो नालो चाहे? सैयद गुलाम अली शाह। ऐं काथों आया तव्हां? पडीधन स्टेशन। ऐं तयारी कीअं कया? तयारी अल्हम्दुलिल्लाह बस दिल ॿधी आयो इंशाल्लाह, अल्लाह पाक कामयाब कंदो इंशाल्लाह। छा थो लॻे कामयाब थी वेंदो या न? इंशाल्लाह अॻिते जेकी मंज़िल करे आया हुन में अल्लाह पाक कामयाब कयो आहे, इंशाल्लाह अॻिते बि कंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे। आसो उम्मीदो मुंहिंजो मालिक पुॼाए जा, रोज़े रसूल जी रब ज़ियारत कराए जा, आसो उम्मीदो मुंहिंजो मालिक पुॼाए जा। वरी महिरबानी। अवां ईंदड़ राउंड लाइ सिलेक्ट आहियो, वरी बिस्मिल्लाह करे हिन खां बहितर तयारी करे अचो। इंतज़ारु कयो, असां अव्हांखे वरी था घुरायूं। माशाल्लाह। नालो छा आहे? गुलाम अली।
गुलाम अली खे मोकिलियूं था जजनि ॾे ऐं ॾिसूं था त जज गुलाम अली खे ॿुधी छा था चवनि। छा कमेंट्स ॾींदा? साईं तव्हां वञो। सफ़ गुंबस वाले मंजूर दुआ करना, जब वक्त न जाए आका दीदार अता करना। सुभान अल्लाह, जरूर आपका दीदार होगा। बाबा 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 जज़ाकल्लाह, अल्लाह तव्हां खे अजर ॾे ऐं आकाए दो जहां जो दीदार कयो, वञी तव्हां हज उमरो कयो। प्रोग्राम में आयो मदाए मुस्तफ़ा मां लख थोरा तव्हां मदाहे मुस्तफ़ा मदाहे मुस्तफ़ा। साईं नालो छा आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो नालो हाफ़िज़ मोहम्मद मलूक सोलंकी। माशाल्लाह, किथां आया हो साईं सोलंकी? साईं जाम साहब। माशाल्लाह, मिठी मुड़सल जी मोहबत आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं, आउं त ईअं चवंदो आहियां त जेकॾहिं आख़िरी साह जो कतरो हुजे न, रत जो फुड़ो हुजे ऐं साह जी ज़री हुजे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नात पढ़ंदे पढ़ंदे दम ॾियो त इन में असांजी ख़ुशि नसीबी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाफ़िज़ो तव्हांजो यकीनन सुठो हूंदो हाफ़िज़ साहिब, क़ुरान पाक बि यादि हूंदो, नातूं बि यादि। अल्हम्दुलिल्लाह। ओ मदीनो मदीनो अथ में याद दिल में रोआ रात सारी, रोआ रात सारी अखिन आब जारी, ओए अखिन आब जारी मदीनो। हाफ़िज़ साईं घणे अरसे खां नअत ख़्वानी कयो पिया? साईं अल्हम्दुलिल्लाह आउं 10-12 सालनि जो आहियां जे मदरसे में वियसि। उते पोइ कैसेटूं हूंदियूं हुयूं, उस्ताद असांजा हलाईंदा हुआ माशाल्लाह। पोइ अल्हम्दुलिल्लाह उन कैसेट तां ॿुधी करे यादि कयोसीं। इन्हनि खे हाफ़िज़ अब्दुल क़यूम, हाफ़िज़ अब्दुल क़यूम, इन्हनि खे जेको आहे सो हे मुक़ाबिले में न आणियो, इन्हनि खे जेको आहे सो नंबर वठी करे चैनल ते घुराए इन्हनि जा नअत स्पेशल रिकॉर्ड कयो। हीअ सिंध टेलीविज़न जी महिरबानी आहे असांजे हिननि सभिनी नअत ख़्वाननि ते, ऐं हक़ बि हुयो इन्हनि जो त इन्हनि खे को प्लेटफॉर्म कोन्हे को, ऐं हीअ सिंध टीवी जेकॾहिं प्लेटफॉर्म ॾिनो आहे त हिन हाफ़िज़ साहब खे जेको आहे सो ओ मदीनो मदीनो अथ में याद दिल में रोआ रात सारी। अल्हम्दुलिल्लाह, असांखे इहा उमेद हुई तव्हां मां साईं। अल्लाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾींदो, रब पाक तव्हांजे बचनि खे शादाई आबाद रखंदो, अल्लाह ताला तव्हांखे मदीने जूं घटियूं घुमाईंदो। आमीन आमीन आमीन। तव्हांजो नंबर रखूं था असां, ऐं इंशाअल्लाह ताला पहिरें या ॿिए रोज़े ते तव्हांजी स्पेशल नअतूं जेके मुक़ाबिले में न हूंदियूं सिंध टीवी तव्हांजी रिकॉर्ड कंदी इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह। तव्हांजो नालो छा आहे? कुरतुलैन राजपर। ऐं हीअ ॿुधायो काथों खां आया? जी नवाबशाह खां ई आहियूं। ऐं तयारी कीअं थी? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। हथड़ा बि आहिनि खाली, झोली बि भरियल नाहे, झोली बि भरियल नाहे, रहमत बि उमिरि तव्हांजी अञा नंढी आहे मुंहिंजा बच्चा, ऐं कोशिशि कयो त नअत अञा सुठा यादि कयो। अहिड़ा मदाहे मुस्तफ़ा जहिड़ा प्रोग्राम खोड़ सारी वरी सिंध टीवी कंदी। हिन प्रोग्राम मां पुटु तव्हांखे इजाज़त आहे। थैंक यू मुंहिंजा बच्चा। तव्हांजो नालो छा आहे साईं? फ़तेह मोहम्मद कादरी। फ़तेह मोहम्मद कादरी। जी जी। छा ॿुधाईंदव? नात सिंधी में? जी जी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। शान रिसालत मौला जाने बेखे ताकत नाहे, शान रिसालत मौला जाने बेखे ताकत नाहे, मालिक जो महबूब मोहम्मद कोने के खा दूर, नबी साईं नूर आ, नबी साईं नूर आ। साजा लख कुर्ब अवां आयो मोहम्मद मुरसल अवां जी हाज़िरी कबूल फरमाए, अवां जा लख कुर्ब, अवां जी वॾी महिरबानी। ये बताए आप कहाँ से आई हैं? नवाबशाह से ही हैं। ओके, कैसी तैयारी चल रही है आपकी? बहुत अच्छी तैयारी है। और क्या इरादा है कि आप यहाँ से विन करके जाएंगी या नहीं? देखिए विन का तो पता नहीं है, लेकिन जैसी हमारी तैयारी, हम अल्लाह ताला का एहसान है हमारे ऊपर
तो इंशाल्लाह अल्लाह ताला से दुआ करेंगे कि विनी करें। मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनिया जो, मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनिया जो। आहे अल्लाह के प्यारो जिन जो शान निरालो, आहे अल्लाह के प्यारो जिन जो शान निरालो। एहो मुरसल सखे मिलो मिठो प्यारो सुनो नालो। इतरत ज़हरा तव्हां बाबा इंतज़ारु कयो असांजे सेकेंड राउंड लाइ। सेकेंड राउंड में अव्हांखे असां खणूं था, पर इहा हिकु ॿी कोशिशि कयो त ईंदड़ जेको राउंड हुजे हुन में का सिंधी नात असांखे ॿुधायो। ठीकु आहे बाबा? अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी भेण छा नालो आहे? समीना। समीना, माशाल्लाह। समीना कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। मदाहे मुस्तफ़ा में शामिल थिया आहियो, छा फील था कयो? दिल में कहिड़ी हसरत आहे ऐं दिल में केतिरी मोहबत आहे मिठी मुर्सल? दिल में मूंखे हसरत आहे साईं त मुंहिंजी आवाज़ कुंड कुंड में वञे, मदनी सरदार जो नातो पढ़ां ऐं मुंहिंजी आवाज़ वञे। बसे तो सरदार जे करे नाराज रब न थी तो पंज यार जे करे, नाराज रब न थी तो पंज यार जे करे। इंसान बेकदुर आ जाने न तो सगे, गालियों दिमाग में ही आने न तो सगे। हो सुभान अल्लाह। अल्फ साज रसूल ते मुश्ताक अरब ताला, रख्याई महबूब ते खुद नवानवे नाला। न थियो वा थींदो न ॿियो ईअं शान में को बाला, अब्दुर्रहीम मोहम्मद के रब शान ॾिनो आला। तूं कहिड़ा हवाला लिखंदे कुंभर किताब में। आका जी शान जो तव्हां सना कई आहे, उन जे तव्हांखे इहा आवाज़ ॾात ॾिनी आहे। तव्हांखे मुबारक हुजे मुंहिंजी मिठी भेण। ही तव्हां तव्हांजो नालो छा आहे? फान अली कादरी। ऐं काथों खां आया हो? ज़िलो सांगड़ सिदातपुर खां परसां पलंज ॻोठा। अज रात उठो राजत रहमत जो ककर आहे, तड़ड़े ते विहण वारे, तड़ड़े ते विहण वारे जो अरशन ते सफ़र आहे। बाबा साईं ॿी का नत अचे पई, ॿी का ॿुधाइजो। जंहिं त मदीनो ॾिठो वो सा दिल कीअं टिके। सुभान अल्लाह। जंहिं त मदीनो ॾिठो वो सा दिल कीअं टिके, सा दिल कीअं टिके। राउंड में तव्हां इंतज़ार कयो, ॿिए राउंड जे लाइ तव्हां इंतज़ार कयो। तव्हां ॿिए राउंड में सिलेक्ट आहियो। साईं छा नालो आहे? साईं इमदाद अली कादरी। इमदाद अली कादरी मक्सी। सिंध टीवी जो आलिशान ज़बरदस्त प्रोग्राम मदह मुस्तफ़ा ऐं सरवरे कायनात जी सना। सुभान अल्लाह। इन सुहिणी महफ़िल में, इन सुहिणे बज़्म में शामिल थियण ते सभ खां पहिरियां तव्हांखे मुबारक। खैर मुबारक। जिन्हें मिठड़े मदीने जो दीदार कयो दो, अल्लाह उन्हें मानो सा प्यार कयो दो। कहीं शे जी कमी ना है, दिन रात मदीने में वडी रहमत शफ़क़त जी बरसात मदीने में। जज़ाकल्लाह। तव्हां ॿिए राउंड जो इंतज़ार कयो, तव्हांखे वरी ॿीहर ॿुधंदासीं। अल्लाह साईं अजर ॾे। अल्लाह साईं तव्हांखे छा था महसूस कयो? मदह मुस्तफ़ा सिंध टीवी जो प्रोग्राम ऐं हिते पहुता आहियो, छा
मतिलबु उम्मीद आहे घटी वेंदो? बस अल्लाह में लखो में दुआन लतीफ़ सरकार जो शेरा त मथे उते मुंहिंजे कोड़े हुअन कपार त वारे वारे वॾियां सिसीअ खे सोवार तुंहिंजी तंद तवार मूंखां मथे मंगणा महबूबनि जी सनावा खुटण जहिड़ी कान्हे। सुभान अल्लाह साईं, लाजवाब करे छॾियव माशाल्लाह। तव्हांखे ॿुधूं था ऐं सुभान अल्लाह कयो। जज साहिबान वटि वञो। मुंजा हथड़ा तुझी दामन दिलवर वाह जो ठहंदा। बाबा सिंह हाणे इहो आहे, हाफ़िज़ साहब नालो छा आहे तव्हांजो? हाफ़िज़ गुलाम कादिर। हाफ़िज़ गुलाम कादिर जी। तव्हां ॿिए राउंड लाइ इंतज़ारु कयो। मदाहे मुस्तफ़ा मदाहे मुस्तफ़ा। सब खां पहिरियों ही ॿुधा नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद शेब शबीर पिनार। ऐं ही ॿुधायो तव्हांजी उमिरि छा आहे? 8 साल। 8 साल, हेतिरो नंढो? ऐं कॾहिं खां नात ख़्वानी स्टार्ट कई आहे? साल थी वियो। अच्छा, हाणे स्टार्ट कई आहे। काथों का आयो? नवाबशाह। तुंहिंजी लोली मूंखे ओ रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बनायो। मेहरबानी बस पुट जज़ाकल्ला। अल्लाह से तोखे हिम्मत ॾे, तोखे अजर ॾे। उमिरि वॾी पई आहे अञा, वरी अॻिते मुंहिंजो अचिणो ईंदो, पुट वञी सघंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं छा नालो आहे तव्हांजो? अब्दुल्ला। आहिस्ते छो था ॿुधायो ईअं? कन में ॿुधाईंदव छा नालो आहे? सलीमुल्लाह सियाल। हाणे ॾिसो ॿुधण में आयो, मूंखे कन में ॿुधुमि। सलीमुल्लाह सियाल साहिब किथां आया? काज़ी अहमद शहर खां। नबी जो नाम वठा थो त दिल ठरी थी पवे। माशाल्लाह, जज़ाकल्ला जज़ाकल्ला। असांजो हू हिकिड़ो पहाको आहे त देग जेका सॼी माण्हू नथो खाई सघे, हुन हिकिड़ो ग्रह चखबो आहे। हुन उहो ग्रह ॿुधाए छॾींदो आहे त देग में छा आहे ऐं देग कहिड़ी आहे। रब साईं तव्हांखे तव्हांजो हामी नासिर थिए। असां ईंदड़ राउंड लाइ तव्हांखे सिलेक्ट था कयूं। तव्हां अञा वधीक अञा ख़ुशगवारीअ सां, छो जो सुबुह लाको वेठा आहियो, गर्मी में नवाबशाह में जाम सारी आहे। अल्लाह साईं इहो पंथ इहा हाज़िरी क़बूल फरमाए। तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल हाफिज़ कादरी। काथों का आया? मोरो शहर का। ऐं ही ॿुधायो केतिरी मेहनत कई आहे? छा उम्मीद आहे? उम्मीद आहे अल्लाह ताला में इंशाल्लाह महबूब मदीने वाले साईं जी सना था पढ़ूं, इंशाल्लाह कामयाबी का। बेशक बेशक इंशाल्लाह। तुझे रुख रोशन जो मिसाल न ओ तुझे हुस्न जड़ो को जमाल न। तुझे रुख रोशन जो मिसाल न ओ तुझे हुस्न जड़ो को जमाल न। मसरूर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तमामु सुठो। तव्हां राउंड ॿिए जे लाइ वेहो, तव्हांखे वरी ॿीहर ॿुधंदा। बाबा तव्हांजो नालो छा आहे? बिस्मिल्लाह। अजब गुल। अजब गुल जी। अजब गुल किथां आया आहियो तव्हां? गोठ मुला हुरमत नज़ शहदादपुर। शहदादपुर मां जी। माशाल्लाह जी। अजब गुल असांखे नात मां फैज़याब कयो, बिस्मिल्लाह करे। है हयातिय में हबीबन दे मदीने हाज़िरी थी पे
दुखायल दिल जे दर्दन जी दवा जी ख़ातिरी थी पई जज़ाकल्ला अल्लाह साईं अजर अज़ीम ॾे अवां असांजे ईंदड़ राउंड लाइ असां तव्हांखे सिलेक्ट था कयूं हाणे इंडिया उमेद सां त वरी जेका ॿी नात पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका खणी ईंदा उहा अञा बहितर तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो फिदा हुसैन जोखियो आहे ऐं हीअं ॿुधायो काथूं खां आहियो तव्हां? अदी मां दौलतपुर शहर आहे ऐं ॻोठु मिठा खान जोखियो आहे असांजो ज़िले नवाबशाह में सभ खां वॾो ॻोठु आहे उन ॻोठ मां मां आहियां मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे फिदा हुसैन साईं तव्हांजा लख कुर्ब तमामु हसीन तमामु सिक मोहबत ऐं हसीन अंदाज़ में वहाँ पढ़ियो आहे अवांजा लख कुर्ब अवांजी हाज़िरी मौला क़बूल फरमाए अवांजा लख थोरा अवां पंहिंजी जाइ ते वियो तव्हांजो नालो छा आहे साईं? करीम बख्श मशहूरी कासमी बुछेरी खां करीम बख्श मशहूरी साहब छा ॿुधाईंदव? नात शरीफ़ बिस्मिल्लाह रहमान ॿुधायो मदीने जो माड़ियूं मदीने जो माड़ियूं ऐं मंज़र प्यारा ॾिसी जे के आया उहे भागवारा मदीने जूं माड़ियूं इंतज़ार कयो ॿिए राउंड जे लाइ तव्हां इंतज़ार कयो वियो तव्हांजो छा नालो आहे साईं? बाबा मुंहिंजो नालो जावेद अहमद अंसारी आहे। जावेद अहमद अंसारी जी जी किथां आया हो? सकरन खां आया आहियूं। मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो तरंग कारो वॾी महिरबानी पहिरियों छा चयो? मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो रंग तकारो आहे न ईअं न चओ मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो जी जी ओ मुंहिंजा साईं तुंहिंजी ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो छो त क़ुरान जे हर्फ़ छो त क़ुरान जे हर्फ़ जो बि रंग कारो मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो हाणे जो तजॾहिं तव्हां चवंदव तॾहिं मफ़हूम टुटी वेंदो जेको बे चवंदव त पोइ हिन लफ़्ज़नि सां अची गॾिजी वेंदो तंहिंजे करे त न चइजो मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो महिनत कयो अलाह ताला तव्हांखे ख़ुशि आबाद रखे वॾी महिरबानी तव्हांजी। केरु आहियो किथां खां आहियो? मुंहिंजो नालो रियासत अली मां जाम साहिब खां आयो आहियां। जाम साहिब खां आहियो माशाअल्लाह ऐं यकीनन हुब रखी आया हूंदो मिठे मुर्सल जी ऐं उहा जेका सिक आहे उहा जेका तड़प आहे जेका तव्हां पंहिंजी आवाज़ में बयानु कंदो उहा असां बि ॿुधंदासीं छा था सम्झो तव्हांखे पंहिंजी आवाज़ ते पंहिंजो आवाज़ु वणंदो आहे किन माण्हुनि खे वणंदो आहे तव्हांखे पंहिंजो आवाज़ु? इंशाअल्लाह साईं अल्लाह में उमेद आहे छो जो असां पंहिंजे ॻोठ में नात बि चवंदा आहियूं ऐं मौला जे जेका साने ख़ानमी आहे उहो इंशाअल्लाह कॾहिं नाकाम थी नथो सघे। बिस्मिल्लाह ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे अल्लाह साईं तव्हांखे सुभारो कंदो तव्हांजे लाइ असीं बि दुआऊं कयूं था वॾी महिरबानी। मौला मदीनो ॾेखार पोइ भली मां लहन उजागा खिंजा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मां लहन उजागा खिंजा पानी अरब शरीफ जो पानी अरब शरीफ जो परवर मूंखे प्यार पोइ भली मां। रियासत अली तव्हांजा लख कुर्ब मौला तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए तव्हां आया असांजूं अखियूं थधियूं तव्हां पंहिंजी जाइ ते वियो।
तव्हांजो नालो ख़ालिद वकास फरीदी ऐं काथों खां आया हो? ये नवाबशाह जा आहियूं। अच्छा हीअ ॿुधायो तयारी कीअं थी हले? तयारी माशाल्लाह ज़बरदस्त आहे तयारी। माशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी ॾींदो इंशाल्लाह। वॾी महिरबानी साईं तव्हांखे ॿुधूं था लख थोरा। नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में बाबा बाबा बिस्मिल्लाह। ख़ालिद साईं तव्हां अॻे राउंड लाइ असां तव्हांखे सिलेक्ट था कयूं। अॻे राउंड में माशाल्लाह तव्हांजो लहन निहायत हसीन आहे, कॉन्फिडेंस बि आहे, सम्झो था नात खे। महिरबानी महिरबानी। ईंदड़ राउंड लाइ अञा वधीक तैयार थी अचो इंशाल्लाह। तव्हांजो नालो छा आहे? मेरा नाम गफ़ार गनी है। अच्छा आप ये बताएं कि आप कहाँ से आए हैं? कराची से। कराची से। और ये बताएं कि तैयारी कैसे चल रही है आपकी? आपको क्या लगता है कि आप यहाँ से विन करके जाएंगे या नहीं? कोशिश करूँगा, बाकी ये जो अल्लाह को मंजूर हो। बेशक। और यकीनन एक शेर है सब नात ख़वानों के लिए कि महबूब की महफिल को महबूब सजाते हैं और आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। तो इंशाल्लाह आपके लिए यही दुआ है कि अल्लाह पाक आपको और तमाम लोगों को यहाँ से कामयाबी दे दे। आमीन। थैंक यू भाईजान। बाहर का जा शान वारा नबी होते बेरो कजा है बलारा नबी मुझी वाहर कजा शान वारा नबी होते बेरो कजा है बलारा नबी है बलारा नबी है बलारा नबी बाबा तारा। माशाल्लाह 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 बाबा माशाल्लाह। नालो छा ॿुधायो तव्हां पंहिंजो? नाम क्या बताया? गफ़ार गनी। गफ़ार गनी। गफ़ार गनी। गनी। सुभान अल्लाह, बहुत अच्छा नाम है आपका। अब दूसरे राउंड के लिए इंतजार करें आप। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो बाबा? साईं मकबूल हुसैन। मकबूल हुसैन जी साईं। बिस्मिल्लाह। छा था ॿुधायो? नाज़ शरीफ। जी बिस्मिल्लाह। मुंडे नेण खणी मुझा दिल बरख्या मुंडे नेण खणी मुझा दिल बरखिल व्यापी खोड़ पुनल। बेटा तव्हां ॿिए राउंड लाइ वियो बस। ठीक है। नालो छा ॿुधाए? मकबूल हुसैन। मकबूल हुसैन वेही रहो था ॿिए राउंड लाइ बाबा। मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा। तव्हांजो नालो छा आहे? हसनैन। काथों खां आया हो? इते नवाबशाह गया। तैयारी कीअं थी हले? बस तैयारी सही है माशाल्लाह। अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी ॾे खोड़ सारी। हो तुझे होंदे भी मां हिकिड़ो हुजा अल्लाह मिट पूरे वञन त बि पहुच जा ओ मिठा। जज़ाकल्लाह पुट, अल्लाह अजर दे, मेहरबानी वञी सघे थो। किथां खां आयो आहे मुंहिंजो भाउ? साईं नवाबशाह जो ही है। नवाबशाह जा ही आयो। नालो छा आहे तव्हांजो? गुलाम रसूल। गुलाम रसूल। गुलाम रसूल केतिरो अर्सो थियो आहे नात ख़वानी कंदे? अल्हम्दुलिल्लाह मूंखे 6 खां 7 साल थिया आहिनि। माना 6 खां 7 साल मतिलबु ॾाढो सुठो एक्सपीरियंस आहे तव्हांजो, तजुर्बो तव्हांजो तमामु घणो आहे। अल्हम्दुलिल्लाह महफ़िलूं पढ़ंदा रहंदा आहियूं, तजुर्बो ईंदो वेंदो आहे इंशाल्लाह। अॼु कुझु सिखंदासीं जजिस खां बि ऐं कुझु नात ख़वाननि खां बि इंशाल्लाह। त हाणे ॾिसूं त 6 सालनि जो तजुर्बो तव्हांजे कहिड़े कमु अचे थो। तव्हांजे लाइ तमामु घणियूं दुआऊं। थैंक यू भाउ। ओथी नूर वयो आसीनो निंड में भी ॾिसां थो मदीनो अल्लाह निंड में भी ॾिसां थो मदीनो हिते ख्वाब ही लहंदो आहियां हिते ख्वाब ही लहंदो आहियां मुंहिंजो साहो मदीने में आ। गुलाम रसूल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख कुर्ब। तव्हां ईंदड़ राउंड में सिलेक्ट आहियो ऐं हुन में इंतज़ारु कयो। ॿिए राउंड में तव्हां का ॿी हसीन नात खणी अचो, छो जो ॿियो राउंड थोरो मुश्किल हूंदो, थोरो डिफ़िकल्ट हूंदो। थोड़ी तैयारी करे अचो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांजो नालो छा आहे? सैयद मोहम्मद शबीर अली। झोली मुंहिंजी आहे ख़ाली
झोली भर या रसूल अल्लाह। जज़ाकल्लाह पुट, थैंक यू सो मच बच्चा, तव्हां वञी सघो था। अदा तव्हांजो नालो छा आहे ख़ुदा बख़्श। ऐं काथों का आया हो? मोरो शहर खां। अच्छा ये ॿुधायो तयारी कीअं थी हले? अल्हम्दुलिल्लाह सुठी तयारी आहे। छा हितो विन करे वेंदा या न वेंदा? इंशाअल्लाह अल्लाह में उम्मीद आहे, अमर जूं दुआऊं आहिनि इंशाअल्लाह। बेशक नात ख़्वानी में कंहिंखे घणो ॿुधो आहे तव्हां? इसरार हैदर मेमण साहब। कंहिंखे? इसरार हैदर मेमण। इसरार हैदर मेमण साहिब खे। पोइ अॼु तव्हांखे ॿुधूं था, ॾिसूं था कहिड़ो रंग आहे तव्हां वटि। वरी महिरबानी भाउ, रख थोरा। महबूब मोहम्मद सां जंहिं दिलड़ी लगाई आ, रब ताला जे तरफां तैसां। बाबा ख़ुदा बख़्श, तव्हां ॿिए राउंड जो इंतज़ारु कयो, वेहो वञो न तव्हां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किथां जो आहीं नौजवान? सर मोरो शहर का आया हूँ, साईं हसन शाह सुफ़ानी जे तरफ़ां। वाह वाह साईं। नालो मुबारक, नालो मुबारक, मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ, उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो आ। महिरबानी, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह बच्चा, तव्हां वञी सघो था। जज़ाकल्लाह। केरु आहियो साईं, किथां खां आहियो? साईं अब्दुल गफ़ार मैसर फ्रॉम दरबेलो नौशहर। दरबेलो नौशहरो फिरोज़। मदाहे मुस्तफ़ा सिंध टीवी जो ज़बरदस्त प्रोग्राम। कीअं ख़बर पई तव्हांखे? टीवी ते ख़बर पई, दोस्त तव्हांखे व्हाट्सएप मैसेज कयो, कंहिं माइट मिट तव्हांखे फ़ोन करे ॿुधायो? तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, तव्हां हलिया वञो प्रोग्राम में। छो था हर हर हकीम ने ॾे मूंखे खणो, छो था हर हर हकीम ने ॾे मूंखे खणो, चाको थी तुसे मदीनो घुमाए अचो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। अल्लाह तव्हांखे अजर ॾे। हुज़ूर जे शान में तव्हां नात पढ़ी आहे। थैंक यू सो मच बच्चा। मदाहे मुस्तफ़ा में आयो तव्हां, तव्हांजी महिरबानी, तव्हां वञी सघो था। जी बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। मदाहे मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जो नातिया मुक़ाबिलो, सिंध जो वॾे में वॾो नात ख़्वानी जो मुक़ाबिलो। उन में 7 माण्हुनि खे ॿुधी करे सिलेक्ट थिया ॿिए राउंड लाइ 20, ऐं उन्हनि 20 मां पहिरें इन सेशन में तव्हां 5 बीठा आहियो। सिर्फ़ु हिकिड़ी अस्थाई ॿुधाईंदा तव्हां, पर शर्त इहा त उहो सिंधी हूंदो। ठीकु आहे साईं, बिस्मिल्लाह। उमे फरवा, ॿुधायो पुट, सुनाई आप। मिठो प्यारो सोणो नालो आका जो, मिठो प्यारो सोणो नालो मदनीअ जो, मिठो प्यारो सोणो नालो आका जो, मिठो प्यारो सोणो नालो। माशाल्लाह माशाल्लाह। उमे फरवा, आप तो बहुत अच्छा सिंधी पढ़ते हो, तो सिंधी नाते क्यों नहीं याद करते आप? सर मुझे बहुत शौक है, चलो, लेकिन मुझे मिलती नहीं है सिंधी नात। चलो मौका दिया जाएगा आपको। दोस्त अली को, अच्छा आपको इतरत ज़हरा को माइक दी। मिठो प्यारो सोणो नालो मदनीअ जो आहे, अल्लाह के प्यारो जिन्हनि जो शान निरालो आहे, अल्लाह के प्यारो जिन्हनि जो शान निरालो, अहिड़ो मुरसलस खे मिलियो। इतरत बीबी माशाल्लाह, अल्लाह से वहाँ खुश रखे। नेक्स्ट असांजो दोस्त कहिड़ो आहे? अब्दुल हाफिज को दो। हाफिज गुलाम नबी। रहे मदीने अचे कबर में, इहो बकेडो कमाला है, किथे भी मोमिन मरे भली पर गुझी सजण खां नगाला है। जज़ाकल्लाह माशाल्लाह। माइक दोस्त जज़ाए ख़ैर दे। हाफिज गुलाम नबी साहब खां पोइ हाणे असांजो ॿियो कंटेस्टेंट दोस्त अली। दोस्त अली। दोस्त अली।
हिकिड़ो भेरो ॾिसी या मदीनू, हिकिड़ो भेरो ॾिसी या मदीनू, विसरी वेंदई तव्हांजा नज़ारा। वाह जो शहर शान वारो ही प्यारो। बिस्मिल्लाह। माइक जो साईं अब्दुल कयूम साईं जन के जो साईं दोस्त अली साहब खां पोइ हाणे अब्दुल कयूम साहब। रसूल अकरम नबी खातम महबूब आलम खुदा जा प्यारा, मलक मुदामी करने सलामी, अवां जे अॻियां थी न्याज़ वारा। सुभान अल्लाह। अल्लाह साईं जज़ाए ख़ैर ॾे। माशाअल्लाह। ख़ुदा अवां सभिनी खे ख़ुशि रखे। अवां जा भाग भला आहिनि, अवां हिन बाबरकत महफ़िल में शरीक थिया आहियो। पर इहा ज़माना साज़ी आहे, छो त कम खे बि अॻिते वधाइणो आहे ऐं हुन हिसाब सां कुछ दोस्त एलिमिनेट थींदा। पर अव्हां सभिनी जा नंबर्स असां वटि आहिनि, सिंध टेलीविज़न वटि आहिनि, असांजा इमरान साहब चांडिया साहब आहिनि, उन्हनि सभिनी जो बायोडेटा रखियो आहे। असां गाहे बगाहे किथे न किथे अव्हां खे कॉल कंदा रहंदासीं। अव्हां बिल्कुलु डिसहार्ट न थिजो। नवाब शाह असांजो आहे, सिंध जा जेके बि शहर आहिनि असांखे वेझा आहिनि, असांखां परे न आहिनि ऐं अव्हां सभु असां सां गॾु आहियो। असां ज़िंदगीअ जा कुझु ॾींहं मनी इन कम में ॾिना आहिनि त असां सम्झूं था त कोशिशि इहा ई हूंदी की असां नाइंसाफ़ी न थिए। ऐं ज़िंदगी पई आहे कम लाइ, अलाह साईं कंदो, ज़िंदगी बि रहंदी, कम बि पिया थींदा, इबादत बि पई थींदी। अॼोका जेके टे नाला आहिनि उहे मां गुज़ारिश कंदुसि साईं मखणे साईं खे, अदा ग़ुलाम इरफान साईं खे, त उहे अनाउंस कनि, असां कार्ड ठाहियूं था। रसूल अकरम नबी खातम महबूब आलम खुदा जा प्यारा, मलक मुदामी। अच्छा, इतरत जहरा और उम्मे फरवा, आप दोनों में से अगर कोई भी एक सिलेक्ट होता है तो शर्त ये होगी कि आपने जो हमारा ग्रांड सेट होगा वहाँ पर सिर्फ सिंधी नाते पढ़ेंगे आप, ठीक है? और आपको परमिशन है घर से जाने की। जिन टिन जा नाला असां अनाउंस कंदासीं उहे हिते बीहंदा, बाक़ी जेके ॿ माण्हू आहिनि उन्हनि खां असां माज़रत घुरंदासीं, उहे वापसि वेंदा। इन उम्मीद सां त वरी महिनत कंदा ऐं ॿिए मदाह मुस्तफ़ा में शामिल थींदा। मिठो प्यारो सुहिणो नालो आका जो, मिठो प्यारो सुहिणो नालो मदनीअ जो आहे। अल्लाह के प्यारो जिन जो शान निरालो आहे। अल्लाह के प्यारो जिन जो शान निरालो, अहिड़ो मुरसिल असांखे मिलियो। अच्छा साईं, हाणे फ़ैसिलो जो घड़ियूं अची वियूं, तव्हां मां टे असां सां गॾु शामिल थींदा टॉप 30 में, ऐं बाक़ी ॿ असांखे चवंदा अला हाफ़िज़। जेके ॿ असांखे अला हाफ़िज़ चवंदा उन्हनि में हिकिड़ी असांजी अदड़ी आहे, हमारी बेटी है इतरत ज़हरा, आपको हम खैर मकदम कहेंगे बेटा मदाह मुस्तफ़ा इस प्रोग्राम से। ऐं ॿियो आहे दोस्त अली बाबा, तव्हांजो अल्लाह साईं हामी नासिर हूंदो, वरी नेक्स्ट टाइम कंहिं प्रोग्राम में तव्हां सां मुलाक़ात थींदी, तव्हां वञी सघो था। इतरत बेटा, थैंक यू सो मच, आप दुआ कीजिएगा हमारे लिए। अब जा सकते हैं मेरी बेटी। शुक्रिया। हाँ साहब जी, बिस्मिल्लाह। बाकी जो हमारे सिलेक्ट हुए हैं, हाफिज़ अब्दुल कयूम टॉप 30 में शामिल हो चुके हैं, और उम्मे फरवा टॉप 30 में शामिल हो चुकी हैं, और हाफिज़ गुलाम नबी, ये तीन हमारे पहले सेशन के टॉप 3 में शामिल हो चुके हैं। इनको कार्ड देने के लिए खान साहब चलते हैं। जी आइए, सही अचो। जिते न साथी पहिरों कार्ड साईं हाफिज़ अब्दुल कयूम के,
खान साहब ओ साथ नींदो हाफिज अब्दुल कयूम के साईं मखणो फ़कीर महर उते पोशाफ़ तव्हांखे ख़ुशी थी बाबा साईं? साईं बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मुझे इदारे लाइ सिंध टीवी लाइ खोड़ सारी दुआऊं। अल्लाह साईं अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे, अल्लाह जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। माशाअल्लाह। थैंक यू साईं, फी अमानिल्लाह, फी अमानिल्लाह। गुनाह के उम्मे फरवा आपको बहुत बहुत मुबारक हो। आइए आइए आपको बहुत मुबारक हो। आपने नाते मकबूल सुनाई हुजूर पाक की शान में, आप सिलेक्ट हो चुकी हैं मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में टॉप 30 में। आइए है कि आपने मेहनत करनी है और बहुत सारी नातें याद करनी है। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। हाफिज हबीब अड़िए दुखिया महल। थैंक यू हाफिज गुलाम नबी। आगे मराइल ॾाढा सख़्त हूंदा, वधीक महिनत कयो। थैंक यू साईं, थैंक यू। गुलाम अली शाह, इमदाद अली, खुदा बख्श, गुलाम रसूल ऐं हाफिज़ गुलाम कादिर, ही 5 असांजा पार्टिसिपेंट स्टेज ते अचनि। गुज़ारिश अव्हां खे इहा आहे त हिकिड़ो हिकिड़ो थल पढ़णो आहे। असां हुन में फ़ैसिलो करे सघंदासीं इंशा अल्लाह त हिकिड़े थल में असां अव्हां खे जांचींदासीं तव्हांजी परफॉर्मेंस, अव्हां जो यकीन, अव्हां जो एतमाद, कॉन्फिडेंस, लहन, माइक्रोफोन जो इस्तेमालु, पंहिंजे आवाज़ ते कंट्रोल केतिरो आहे ऐं हिकिड़े थल में ई साबित करिणो आहे। हिन में महिरबानी करे हिन में सलाम नाहे पढ़णो, को बैत नाहे पढ़णो, डायरेक्ट नात जो थल हुजे जंहिंखे पहिरीं मिसरा बि चइबो आहे। जी बिस्मिल्लाह। हाफिज़ गुलाम कादिर। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं था नबी जे सहन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे। बिस्मिल्लाह, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। माइक जो सही तव्हांखे। माशाअल्लाह जी। तव्हांजो नालो बाबा? माइक गुलाम अली शाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। खुदा जो दादिलो दिल बर मोहम्मद मुस्तफ़ा मदनी प्यारो पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा मदनी। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। खुदा बख्श। ए रसूले खुदा खातमुल अंबिया बादेर बजे उत्तम शान तुझो या इहो पंहिंजो अक़ीदो ऐं ईमानवा इहो पंहिंजो अक़ीदो ऐं ईमानवा। माशाअल्लाह। नालो छा हो ताजो? खुदा बख्श। ठीक। इमदाद अली, सही इमदाद अली के माइक जो। खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदई, ओ रहमत जो वसकारो थई, वंड वठी वठे वारो थई। खोल रुगो झोली पंजी खोल मोती लाल मिलंदई। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। गुलाम रसूल। बाबा गुलाम रसूल। मुंहिंजे आका जे दर तां कोई खाली वरियो नाहे,
मुझे आका जे दर तां कोई खाली वरियो ना है हर साइल पहुंची उते पंजो झोल भरियो आहे जज़ाकल्लाह गुलाम रसूल माशाल्लाह माशाल्लाह। हाणे असां थोरो पाण में ॻाल्हाए वठूं छो जो हीउ मामिलो निहायत औखो आहे। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबी जे सहन जा दीवाना असीं मुस्तफ़ा मदाही मुस्तफ़ा राउंड ॿियो जो सेशन ॿियों पहिरें सेशन मां 5 पार्टिसिपेंट हुया उन मां असां 3 खयासीं ऐं हाणे वरी 5 पार्टिसिपेंट आहिनि मुक़ाबिले करण वारा इन्हनि मां असांखे 2 चूंड करणा आहिनि 3 वापसि वेंदा ऐं जेके वापसि वेंदा इन ई अज़म सां वेंदा त वरी महिनतूं कंदव तव्हां ऐं वरी इनशा अल्लाह तव्हां सां कठे मुलाक़ातूं थींदियूं। जेके दोस्त असां सां गॾु हलंदा उन्हनि खे ॾींदासीं कार्ड ऐं जेके दोस्त असां खां मोकिलाईंदा उन्हनि जा मां कंदुसि नाला अनाउंस हथ अदब जा ॿधी उन्हनि खे मोकिलाईंदासीं। साईं गुलाम अली शाह बादशाह साईं असांजे लाइ दुआ कजो मुंहिंजे इदारे लाइ दुआ कजो तव्हांजी आवाज़ में तमामु असरु आहे लेकिन जेके सुरनि जा जेके नयत ख़्वानी जा ज़ाब्ता ऐं ज़वाइच आहिनि उन मुताबिक़ जेको थियो आहे ऐं ॿियो असांजो अदो आहे अदो गुलाम रसूल बि यार अहिड़ा मूंखे ॾिसो कहिड़ो शेर बहादुर माण्हू आहे चवां त गुलाम रसूल बि वेंदो त खिले थो ठीकु आहे रसूल अरबी तोखे वधाए मुंहिंजा बच्चा जी मुंहिंजा साईं अदा इमदाद अली तव्हां आहियो साईं बादशाह तव्हां बि गुलाम रसूल तव्हां बि हिन मदाही मुस्तफ़ा प्रोग्राम मां असां सां तव्हां अॻिते गॾु नथा हली सघो दुआ जी नज़र करे तव्हांखे मोकिलायूं था थैंक यू सो मच। ऐं तव्हां असां सां राब्ते में रहो जेको लाइव प्रोग्राम हलंदो आहे न सिंध टीवी ते शाम जो अफ़्तारी उन में तव्हांखे घुरायो वेंदो इंशा अल्लाह ताला तव्हांजी हाज़िरी लॻी। थैंक यू सो मच। साईं कार्ड ठही आहिनि जी बाबा कार्ड जेके विनर थिया असांजे सेशन ॿिए राउंड 2 मां उन्हनि मां आहिनि हाफ़िज़ साईं ख़ुदा बख़्श तोखे मुबारकूं हुजनि ऐं गुलाम कादिर तव्हांखे मुबारकूं हुजनि बाबा खोड़ स्ट्रगल करणी आहे तव्हां सिलेक्ट थिया आहियो टॉप 30 में ऐं तव्हां सखर हलंदव असां सां गॾिजी अचो साईं हिननि खे जो ही मौला मदीनो ॾेखार पोइ भली मां लहन उजागा खिंजा मौला मदीनो ख़ुदा बख़्श सिलेक्ट थियो आहे टॉप 30 में नवाब शाह जे स्टेशन तां तोखे मुबारक हुजे बच्चा थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। हाफ़िज़ गुलाम कादिर तोखे खोड़ सारी मुबारकूं तव्हां सिलेक्ट थिया नवाब शाह स्टेशन तां वधीक महिनत कजो थैंक यू सो मच। मुस्तफ़ा अव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु भेरो ॿीहर भली कार था चऊं दिलि जे गहराइनि सां हीअ असांजो हतमी चूंड जो मरहलो आहे फाइनल राउंड आहे हिन में अव्हांजी सिलेक्शन थींदी कुझु दोस्तनि खे असां कार्ड ॾिना आहिनि उन्हनि जी चूंड थी चुकी आहे बाक़ी जेके अव्हां दोस्त आहियो 8 उन्हनि मां असां हाणे फाइनल चूंड कंदासीं बाक़ी असां वटि जेके कार्ड्स आहिनि जिन दोस्तनि खे असांखे चूंड करणी आहे उहे आहिनि 4 उहे 4 आहिनि 4 कार्ड अव्हां दोस्तनि खे ॾिना वेंदा ऐं अव्हां ॾिसी चुका हूंदा त उन्हनि ॿियनि दोस्तनि जी सिलेक्शन कीअं थी आहे हीउ राउंड ॾाढो ख़ासि राउंड आहे हिन में अव्हांखे गुज़ारिश असां कयूं पिया त हिकिड़ो थल पहिरियों शेर नात जो क़यामत ताईं हलंदो पियो ही शान मदीने वारे जो का शइ न हूंदी त रब हूंदो मदखान मदीने वारे जो
का शय न हूंदे तब रब हूंदो मद खान मदीने वारे जो जज़ाकल्ला बाबा नालो सलीमुल्लाह बिस्मिल्लाह ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलन माशाल्लाह 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 जज़ाकल्लाह गफ़ार गनी मोहम्मद नाम अहिड़ो जंहिंजो मतलब त गहरो मोहम्मद नाम अहिड़ो जंहिंजो मतलब त गहरो सुञातो जंहिं के बस रब सुञातो जंहिं के बस रब चवड़ सा दिल थरी थी पे माशाल्लाह बाबा माशाल्लाह गफ़ार गनी साईं जज़ाकल्लाह अल्लाह इरफान अली कादरी बाबा तव्हांजो नालो छा आहे इरफान अली कादरी जी इरफान अली कादरी बिस्मिल्लाह जंहिं दम जी जल जी झोलीअ में जान बि आयो जंहिं दम जी जल जी झोलीअ में जान बि आयो जंहिं दम जी जल जी झोलीअ में जान पियो आयो तंहिं दम हरे हिकु सासी हमदो सना हीअं ॻायो अल्लाह सिंह खे जज़ाए ख़ैर दे अजब गुल जी बाबा नेक्स्ट कहिड़ो आहे दोस्त अजब गुल महबूब जे तशरीफ़ सां सभु आशिक़नि ईदो कयूं इब्लीस हो रोई ॾिनो मोमिननि ईदो कयूं सुभान अल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह इम्तियाज़ अली सब गाल नसीब जिया हो जेखी घुराए मदनी ओ हमर जी हबीब जी हो जेखी घुराई मदनी ओ हमर जी हबीब जिया माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह वाह इम्तियाज़ साईं वाह साईं ख़ालिद फरीदी साहब करम मोते मोहजे मुहम्मद जाथी व्या करम मोते मोहजे करम मोते मोजे मुहम्मद जाथी व्या करम मोते मोहजे मुहम्मद जाथी व्या मौजा वेठे वेठे बेड़ा पार थी व्या मौजा वेठे वेठे बेड़ा पार
थी व्या बेड़ा पार थी विया साईं। ख़ालिद साईं मौला साईं सभिनी जा बिस्मिल्लाह बेड़ा मशहूर पार साहब। करे। जी बाबा तव्हांजो नालो छा आहे? करीम बख्श मशहूरी। करीम बख्श साईं। जी बिस्मिल्लाह। मदीने जा मिठा मुरसल प्यारा या रसूल अल्लाह अबो जन यतीमन जा सहारा या रसूल अल्लाह मदीने जा मिठा मुरसल प्यारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। करीम बख्श साईं। अल्लाह साईं अवां सभिनी खे आबाद रखे। ही निहायत हिकिड़ी ख़ासि घड़ी आहे। अवां पाण तजस्सुस में आहियो, असां मुश्किल में आहियूं। इरफान साईं ईअं न ऐं असां दुआ था घुरूं मिठे मुरसल खां, उहे ई ॾींदा आहिनि। उन्हनि जी मोहबतुनि में ॿई जहान मिलंदा। इह क़यामत ताईं हलंदो पियो ही शान मदीने वारे जो का शइ न हूंदी तब रब हूंदो मदखान मदीने वारे जो का शइ न हूंदी तब रब हूंदो मदखान मदीने। ख़तमु। ऐं हीउ जेतिरो टाइम लॻंदो आहे इहो सिर्फ़ु और सिर्फ़ु इन लाइ लॻंदो आहे त तव्हां सभु एतिरो सुहिणो पढ़ो था ऐं उन मां बारीकी ॻोल्हणी हूंदी आहे त कंहिंसां नाइंसाफ़ी न थिए। ऐं हूअं बि ज़रूरी नाहे त हुज़ूर जे शान बयानु करण वारे खे कंहिं सनद जी ज़रूरत न हूंदी आहे। हू जंहिं करीमनि जो ज़िक्र करे थो उनजो शान बयानु करण इन खां वधीक का सनद ई कोन्हे काइनात में। सो जेके दोस्त सिलेक्ट थींदा हू बि कामयाबु आहिनि ऐं जेके दोस्त हितां वापसि वेंदा हू उन खां वधीक कामयाबु आहिनि जो उन्हनि खे वरी महिनत करण जो मौक़ो मिलंदो। त जेके दोस्त जा मां नाला अनाउंस कंदुसि उहे असांखे अल्लाह हाफ़िज़ चवंदा। जिन जा नाला न खणंदासीं उन्हनि खे असां टॉप 30 जेके शामिलु थींदा सखर में जेके पहिरीं तारीख़ खां असांजा मुक़ाबिला थींदा उन्हनि में शामिलु थींदा। असां सां जेके गॾु हलंदा उहे हिते बीहंदा। बाक़ी असां खां जेके मोकिलाईंदा उन्हनि में गफ़ार गनी, इम्तियाज़ अली तव्हां वञी सघो था, इरफान कादरी साहब तव्हां वञी सघो था, मक़बूल हुसैन तव्हां जो लख थोरा बाबा तव्हांजा हेसि ताईं मदाह मुस्तफ़ा में तव्हां असांजो साथ ॾिनो, रसूल अरबी तव्हांखे इज़तूं ॾे, तव्हां खां इजाज़त वठंदासीं, तव्हां बि वञी सघो था। कुर्ब थी विया करीमनि जा, मदाही मुस्तफ़ा नवाब शाह जी हिन स्टेशन तां राउंड 2 जे सेशन 3 में 4 दोस्त सिलेक्ट थिया आहिनि। उन्हनि खे सखर जे टॉप 30 में शामिलु थियण जे लाइ कार्ड ॾींदासीं। तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हांखे लख लख मुबारक हुजनि, सलामत हुजो। सही ख़ालिद फरीदी साहब माइक वठो तव्हां। जी सर। तव्हांखे का ख्वाजा साहब जी का को कलाम यादि आहे? ख्वाजा गुलाम फरीद जो को दोइड़ो को शेर? ख्वाजा साहब जो हिकिड़ी मनक़बत जो हिकिड़ो शेर। बिस्मिल्लाह हिकिड़ी मुखड़ो थी वञे जेसिताईं असां साइन करे वठूं। बिस्मिल्लाह। जब ख्वाजा के दीवाने आ जाएंगे मस्ती में, जब ख्वाजा बुलाएंगे अजमेर की बस्ती में, हम बैठ के जाएंगे ईमान की कश्ती में।
सुभान अल्लाह, जज़ाकल्ला, अल्लाह तव्हां सभिनी खे सलामत रखे। टॉप 30 मां सखर जे लाइ 4 नौजवान ॿिया सिलेक्ट थिया आहिनि। उनमें साईं असांजो मोहतरम जनाब करीम बख्श मशहूरी साहब। जब ख्वाजा बुलाएंगे, साईं सलामत हुजो, मुबारक हुजनि तव्हांखे खोड़ सारियूं। अजमेर की अजब गुल साहब और जब ख्वाजा बुलाएंगे, अजब गुल तव्हांखे मुबारक हुजे। मदाह मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जे सिंधी नात जे वॾे में वॾे मुक़ाबले जे प्रोग्राम में तव्हां सिलेक्ट थी चुका हो, तव्हांखे मुबारक हुजनि। अजमेर की बस्ती में हम बैठ के जाएंगे, ईमान की कश्ती में हम बैठ के जाएंगे। जज़ाकल्ला, जज़ाकल्ला। ईमान की कश्ती में साईं खालिद फरीदी साहब लख वारी तव्हांखे मुबारक हुजनि। अजमेर की बस्ती में और दुनिया को हिला देंगे। मदाह मुस्तफ़ा जे सभिनी सिलेक्ट थियण वारनि मुंहिंजे साथियुनि खे मुबारक हुजनि, मुबारक हुजनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा पिया महसूस कयो साईं, ये माना 30 माण्हुनि खां तव्हांखे चूंडियो वियो? अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी ख़ुशी बि थिए ऐं इहो सम्झंदुसि मूंखे वालदेन जूं, मुंहिंजे उस्तादनि जूं, मुंहिंजो भाउ उस्ताद आहे, मुंहिंजो भाउ आहे, दोस्त बि आहे हिकिड़ो शाहिद हुसैन सोलंकी मुंहिंजो उस्ताद आहे, उन जूं महिनतूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते हली उहे महिनतूं रंग लाहींदियूं आहिनि। अच्छा, छा पढ़ियो अहिड़ो जो असांजा जज जेकी आहिनि उहे आउं ॾिसां पियो हुन ते हिकिड़ी अजीब कैफ़ियत तारी थी वई ऐं जल्दी में हुननि फ़ैसिलो ॿुधायो त तूं फाते आहीं, छा पढ़ियो हुआ? पढ़ियो मैं मशहूर कलाम आहे, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं था नबी जे सगन जा दीवाना। तव्हांखे इहा कामयाबी मुबारक हुजे, ॾाढो टफ टाइम तव्हांखे मिलण वारो आहे, तयारी वठी छॾियो, पंहिंजो बि ख़्यालु रखिजो। 1 मई ते डॉल्फिन बैंक्वेट सखर में पाण मिलंदासीं ॿीहर। पैगाम ॾींदो सभिनी खे अलामा इकबाल जे शेर सां त ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे बंदे से बता तेरी रज़ा क्या। वाह वाह, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, लख तोरा तव्हांखे वधीक वरी मुबारकूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा एहसान। माना ईअं चूंडिजी वञण खां पोइ माना जोश अची वियो आहे, अल्हम्दुलिल्लाह। माना बिल्कुलु बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह, कीअं तव्हांखे इहा सोबत सभ खां पहिरियों त मुबारक हुजे, छा पिया महसूस कयो हींअर? से अल्हम्दुलिल्लाह, इंतहाई ख़ुशी थी रही आहे, शुक्र आहे तव्हांजे भाइरनि जूं दुआऊं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उस्तादनि वॾनि जूं सभिनी जूं दुआऊं। अच्छा, अखियुनि जे नूर खां महरूम आहियो पर पोइ बि दिलि जी रोशनीअ सां नातिया कलाम पढ़ो था ऐं उनजो मज़ो वठो था, लुत्फ़ माणियो था। सना ख़्वानी में केतिरो मज़ो अचे थो, केतिरी फ़रहत मिले थी, कुझु बयानु कंदो? साईं बिल्कुलु, सना ख़ानी इहा त का अहिड़ी ॻाल्हि न जंहिंमें फ़रहत न अचे, अलाह ऐं अलाह जे रसूल जी साराह थिए ऐं मोमिन खे फ़रहत न अचे, इहे त थी नथो सघे। जीअं चवंदा आहिनि त बस हाणे हींअर शेर यादि न हुजे, ख़ुदा का ज़िक्र करे ज़िक्र मुस्तफ़ा ना करे, हमारे मुँह में ऐसी ज़बान खुदा ना करे। सुभान अल्लाह। दुनिया से न दौलत से, ना घर आबाद करने से तसल्ली दिल को आती है, खुदा को याद करने से। तव्हांखे ख़बर आहे त हाणे अञा मुक़ाबिलो टफ थियण वारो आहे ऐं अञा वधीक जेकी फाइनल राउंड्स आहिनि उन्हनि में वधीक असांजा नौजवान हिसो वठंदा। छा था सम्झो उन्हनि में बि सोबारा थी वेंदो? बसि इनशाअल्लाह, अल्लाह में उमेदूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला जी दर दुआ आहे ऐं तव्हांजी बि दुआ खपे इनशाअल्लाह। हाफ़िज़ साईं, तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजे। 1 मई ते सखर में डॉल्फिन बैंक्वेट में पंहिंजी मुलाक़ात थींदी, उते वरी तव्हांजो मुक़ाबिलो थींदो ऐं आउं उमेदु कयां थो, बल्कि यकीन आहे मूंखे तव्हांजो जेको अंदाज़ आहे तव्हांखे सोभ ॾियारींदो। वॾी महिरबानी, लख तोरा। ऐं छा हाल वाला, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मौला जा एहसान। सभ खां पहिरियां त तव्हांखे तमामु घणियूं वाधायूं हुजनि जो तव्हां मदाह मुस्तफ़ा सिंधवी जे प्रोग्राम में हितां नवाब शाह मां सिलेक्ट थिया। ख़ैर मुबारक, अल्हम्दुलिल्लाह, तमामु घणी ख़ुशी पई थिए जो फतेह नसीब थी आहे। इंशाअल्लाह ईअं ई कोशिशि कंदा रहंदासीं त फाइनल में बि फतेह ई नसीब थिए। माशाअल्लाह, कंहिंखां सिखियो अथव एॾो सुठो ऐं मिठो ॻाइणु, मिठो पढ़णु? तव्हांजो आवाज़ मूं ॿुधो पए, तव्हांजो अंदाज़ मूं ॿुधो पए, सभिनी खां अलॻि आहियो, निराला आहियो। अल्हम्दुलिल्लाह, वॾनि पंहिंजनि नातख़ाननि खे ॿुधंदा रहंदा आहियूं, पंहिंजे सीनियर्स खे, उस्तादनि खे बि फॉलो कंदा आहियूं। मुंहिंजो पंहिंजो उस्ताद आहे इसरार हैदर मेमन साहब, उन्हनि खे तमामु घणो फॉलो कंदा आहियूं। इंशाअल्लाह पूरी कोशिशि आहे त फतेह ई नसीब थींदी। तव्हांजो नालो छा आहे? अजब गुल। माशाल्लाह, तव्हां 30 टॉप ते पहुची विया आहियो, छा फीलिंग्स आहे? माशाल्लाह, ॾाढी ख़ुशी थी रही आहे। घर में केरु सनाख़्वानी कंदो? घर में आऊं हिकु ई कंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह। बसि बचपन खां मुंहिंजे उस्ताद खां ॻोठे में सिखियमि अल्हम्दुलिल्लाह। 14 साल थिया आहिनि मूंखे नातख़्वानी में अल्हम्दुलिल्लाह। बसि घर में केरु बि कोन्हे, आऊं ख़ुदि अकेलो पढ़ंदो आहियां।
तव्हांजो नालो छा आहे? सलीमुल्लाह सियाल। माशाल्लाह मुबारक हुजे तव्हांखे टॉप 30 ते पहुची चुकिया आहियो। मुबारक थी तव्हांखे मुबारक हुजनि तव्हांजी सॼी टीम खे मुबारक हुजनि। असां सॼी सिंध सॼी टीम जा थोराइता आहियूं अल्हम्दुलिल्लाह जिन अहिड़ो प्यारो नातिया प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं असां वतो वञे में कामयाबु थिया आहियूं। तमामु असां सिंध टीम जा थोराइता आहियूं। तव्हांजो नालो छा आहे? ख़ालिद वकास फरीदी। माशाल्लाह मुबारक हुजे तव्हांखे टॉप 30 ते पहुची चुकिया आहियो। छा फीलिंग्स आहे तव्हांजी? ये तमामु महिरबानी आहे सिंध टीवी जी ऐं मदहा मुस्तफ़ा जो जेको प्रोग्राम आहे तमामु घणी महिरबानी शुक्रिया तव्हांजो जेको नवाबशाह में तव्हां आया सिंध टीवी वारा ऐं तमामु घणी ख़ुशी थिए पई। माशाल्लाह अल्लाह तव्हांखे कामयाबी ॾे। बाबा तव्हांजो नालो छा आहे? करीम बख्श मशहूरी कासमी। कीअं थो फील थिए कामयाबी में? अल्हम्दुलिल्लाह सही थियासीं जेको प्रोग्राम हलियो सुठो हलियो ऐं नात ख़ाननि जी हौसला अफ़ज़ाई थी उहे आवाज़ उहे अंदाज़ जेके छुपियल हुआ जेके मीडिया ते न हुआ उन्हनि खे सिंध टीवी मंज़र ते आंदो ऐं उन्हनि खे शोहरत मिली उन्हनि खे उहा इज़त मिली जंहिंजा उहे हक़दार हुया। ऐं कमेंट्स छा मिलिया जजिस सां? मतिलबु त सुठो थियो ऐं तमामु बहितर प्रोग्राम थियो जेको नात ख़ाननि जी तमामु घणी हौसला अफ़ज़ाई थी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सबसे पहले तो बहुत बहुत मुबारकबाद हो आपको टॉप 30 पे पहुंच चुकी है। क्या फील हो रहा है? बहुत अच्छा फील हो रहा है। अल्लाह पाक का बहुत ज़्यादा शुक्र अदा करती हूँ। अम्मी की दुआएं बहन भाइयों की दुआएं सबकी दुआएं और बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है। और माशाल्लाह आपने सिंधी में कलाम पढ़ा लेकिन आपको सिंधी नहीं आती लेकिन जजेस की रिक्वायरमेंट यही थी कि उन्होंने कहा कि आपको जो है आगे जाके सिंधी कलाम पढ़ने तो फिर आपने आगे कैसे मेहनत करनी जा रही है बताइए। आगे बहुत ज़्यादा मुझे मेहनत करनी पड़ेगी और मैं इंशाल्लाह जजेस की जो जो भी मुझसे डिमांड्स हैं उन पर पूरा उतरने की कोशिश करूँगी। अंदाज़न आप कितने कलाम याद कर लेंगे? अंदाज़न फ़िलहाल 3-4 तो इकट्ठे मुझे एट अ टाइम करने ही हैं अचानक से। यानी कि इरादा यही है कि आपने विन करके जाना है। इंशाल्लाह इंशाल्लाह। हमारी नेक तमन्ना है आपके साथ है। थैंक यू सो मच।